बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदो। असांजो अॼु जो टॉपिक आहे सिंध ते धारियुनि जी काह ऐं राजा ॾाहर। राजा ॾाहर जो नालो त हर दोस्त यकीनन ॿुधो ई हूंदो। त कुझु माण्हू राजा ॾाहर खे हीरो करे पेश कंदा आहिनि ऐं कुझु वरी मोहम्मद बिन क़ासिम खे फ़ातिह सिंध करार ॾेई ऐं राजा ॾाहर ते तनक़ीद कंदा आहिनि। जेको बि आहे, बहरहाल असां वटि जेका थोरी घणी ॼाण आहे उन बाबति असां तव्हांखे मालूमात ॾियूं था। पोइ हाणे वधीक तव्हां पाण फ़ैसिलो कजो। त सिंध ते सिंध नालो कीअं पियो? सभ खां पहिरीं त चऊं था इन ॻाल्हि ते त सिंध ते सिंध नालो कीअं पियो, इन जी बि का पकी ॼाण केर बि नथो ॾिए। कुझु दोस्तनि जो चवणु आहे हिकु तारीख़ी किताबनि में अचे थो त हाम बिन नूह अलैहिस्सलाम जा पुट हुआ ॿ, हिंद ऐं सिंध, त उन्हनि जे पोयां इहे नाला पिया हुआ हिन ख़ते ते, हिंद ऐं सिंध जा। बहरहाल का अहिड़ी जेको आहे सो कन्फर्म ॻाल्हि किथे बि नज़र नथी अचे। त छो नथी मिले? छो जो हर इंसान, हर दोस्त, चाहे सिंधी हुजे या कंहिं जेको आहे सो ॿी क़ौम सां तालुक़ु रखंदड़ हुजे दोस्त, त उहो बि इहा ॻाल्हि तस्लीम करे थो त सिंध जी तारीख़ तमामु पुराणी आहे। 5000 साल पुराणी सिंध जी तारीख़ आहे। माना तक़रीबन जहिड़ो कर त 3000 साल क़बल मसीह सिंध जी तारीख़ अचे थी। त उन क्षेत्र जॾहिं असां नज़र घुमायूं था त असांखे पोइ ते पंहिंजे सिंध जी तारीख़ या उन जे हवाले सां का अहिड़ी शइ छो नथी मिले? इहा ई त असांजी बदनसीबी आहे सिंधियुनि जी, त जंहिं वक़्तु राजा ॾाहर जी हुकूमत किराई वई ऐं मोहम्मद बिन क़ासिम सिंध ते काह करे थो, त सभ खां पहिरियां ई उन असांजा जेके दरसगाहूं हुयूं या कुतुबखाना हुया या लाइब्रेरियूं हुयूं या जेके असांजा तारीख़ किताब हुआ, उहे सभु ख़तमु कराया, उहे सभु साड़ाए छॾिया, उहे सभु गुम कराए छॾिया ऐं इन तां सिंध जी तारीख़ मुकमल ख़तमु थी वई आहे। इन खां अॻु जी तारीख़ कंहिं वटि बि का कन्फर्म नथी मिले। कुझु ॾंद कथाऊं आहिनि जेके मिलनि थियूं ऐं इन किताबनि सां, इन्हनि हवालनि सां गॾोगॾु इहा शइ बि मिले थी त तक़रीबन के 2 लख खनि माण्हू जेके आहे सो उहे बि मोहम्मद बिन क़ासिम माराया। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त भला ठीकु आहे, जेकॾहिं फ़ातिह सिंध ई थियो खणी मोहम्मद बिन क़ासिम सिंध खे फ़तह करणु आयो हो, त वेंदे वेंदे सिंध जा जेको आहे सो ज़ख़ीरा, सोना, जवाहरात इहे मणनि जे हिसाब सां छो खणी वियो? ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त जेकॾहिं राजा ॾाहर ज़ालिम हुयो, उन मां असांखे आज़ादु कराइणु आयो हो, सिंधियुनि खे, असांखे मुसलमाननि खे आज़ादु कराइण जे लाइ आयो हो, त पोइ हिन ही कुतुबखाना छो साड़ाया, ही लाइब्रेरियूं छो साड़ायूं ऐं असांजो जेको विरसो हुयो, जेको सिंध जो जेका असांजी तारीख़ आहे सिंध जी, उनखे हिन छो विसारे छॾियो, छो ख़तमु करे छॾियो? इहे हिकिड़ा सवाल आहिनि, इन्हनि ते केर बि बहस नथो करे। ऐं हूअं त सिंध ते सॼी उमिरि तक़रीबन ई धारियुनि जी हुकूमत रही आहे। सिंधियुनि त हुकूमत कई ई न आहे। असां खणी केॾा बि क़दीमी हुजूं सिंधी, केॾा तहज़ीब याफ़्ता आहियूं असांजी तारीख़ आहे, उहे सभु शयूं साइड ते करे जॾहिं असां नज़र था घुमायूं त सिंध ते हुकूमत त सदाईं धारियुनि ई कई आहे। शुरू में सिंध ते ईरानी बि हुकूमत करे चुका आहिनि, उन खां पोइ हिंदू राजाउनि जी हुकूमत रही आहे, जेका 8वीं हिजरी ताईं जेको राजा ॾाहर हुयो, राजा ॾाहर बि इन ई ख़ानदान मां हो। ऐं हिंदू महाराजाउनि जो जेको दौर रहियो आहे 300 साल, जंहिंमें राय ऐं ब्राह्मण अचनि था, त राजा ॾाहर बि ब्राह्मण हुयो, हिंदू हो, उन सिंध ते हुकूमत कई आहे। त 712 में 711 में जेको आहे सो हुकूमत ख़तमु कई वई आहे राजा ॾाहर जी। उन खां पोइ 712 खां करे 1026 ताईं जेका हुकूमत रही आहे सो उहा अरबनि जी हुकूमत रही आहे, जंहिंखे मोहम्मद बिन क़ासिम फ़तह कयो ऐं कुझु वक़्तु ताईं त पाण जेको आहे सो हिते थी रहियो गवर्नर जे हैसियत सां। उन खां पोइ बि माना जेका हुकूमत रही आहे सो उन जे मातहत ई रही आहे। ऐं 1026 खां जेको आहे
1350 ताईं लॻभॻि 300 सवा 300 साल जो जेको मुदो अचे थो त इहो वरी सूमरनि जो दौरु रहियो आहे सिंध ते। सूमरा जिन पहिरें शुरूअ में ठाटो, पोइ बदीन, पोइ उमरकोट में वञी जेको आहे पंहिंजा किला ठाहिया ऐं सिंध ते क़ाबिज़ रहिया आहिनि। सूमरनि में जंहिंमें मशहूरु उमर सूमर जो दास्तान उमर मारू यारो दोस्तनि खे ख़बर हूंदी, उहो इन दौर जो आहे। ऐं उन खां पोइ दो सूमर हिकिड़ो मशहूरु किरदारु आहे हिकिड़ो सूर्य सिंध जो, सो दोस्तनि खे इन जी ख़बर हूंदी। इहे सूमरनि जो दौरु 1350 ताईं उहो दौरु हले थो। उन्हनि खे वरी समन अचे शिकस्त ॾिनी आहे 1350 खां 1521 ईस्वी ताईं वरी असां ते समन हुकूमत कई आहे, जेको तक़रीबन 170 साल जो अरसो इहो थिए थो। उन खां पोइ अरगून आया, तुर्खान आया, जेके 1521 में समन जी हुकूमत अचे अरगूननि ख़तमु कई आहे ऐं 1554 ताईं असां ते अरगूननि हुकूमत कई आहे। असां ते 1554 खां 1608 ताईं तुर्खाननि हुकूमत कई आहे। त इहे सभु ॿाहिरि जूं क़ौमूं आहिनि जेके सिंध ते वक़्तन फ़वक़्तन कब्ज़ा कंदा रहिया आहिनि ऐं हुकूमतूं कंदा रहिया आहिनि ऐं असां ते हुकुमरानी कंदा रहिया आहिनि। उन खां पोइ 1608 में मुग़ल, छो जो 1608 धारे जेको इहो दौरु आहे, इहो इन वक़्तु हिंदुस्तान जेका हिंद हुई उन ते मुग़लनि जो कंट्रोल हुयो। ऐं पोइ 1608 खां अचे मुग़लनि पंहिंजे गवर्नरनि जे थ्रू सिंध ते काह करे तुर्खाननि जी हुकूमत किराई आहे ऐं पूरे ख़ते ते मुग़लनि जो दौरु रहियो आहे, जेको 1608 खां 1701 हिजरी ताईं ईस्वी ताईं जेको आहे सो मुग़ल रहिया आहिनि। पोइ वरी कलोड़ा इक़्तिदार में आया, जेके कलोड़ा 1701 खां करे 1783 ताईं कलोड़नि जो दौरु रहियो आहे सिंध ते। पर इहो दौरु हिकिड़ो बहितरीनु दौरु रहियो आहे, जेको सूफ़िया कराम जो दौरु बि रहियो आहे, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस्त या अहिड़ा असांजा जेको आहे सो औलियाती गुज़रिया आहिनि ऐं कलोड़नि कुझु सिंध जे लाइ कम बि कया आहिनि। पोइ 1783 खां वठी 1843 ताईं वरी मथां टालपुरनि कब्ज़ा कया, कलोड़नि जी हुकूमत किराए उहे असां ते जेको आहे सो हाकिम बणिया टालपुर। त इहे तक़रीबन क़ौमूं सभु ॿाहिरि जूं ई आयलूं आहिनि। सिंध जो सिंधी माण्हू त हुकूमत में रहियो ई न आहे, के 2-3 साल ई अचनि था जेके सिंधियुनि जा जेके असां समाट आहियूं। ख़ैर, हाणे 1843 ताईं टालपुरनि जो दौरु रहियो आहे, जंहिं ते वरी पोइ अचे अंग्रेज़नि काह कई आहे ऐं अंग्रेज़नि टालपुरनि जी हुकूमत किराए ऐं पंहिंजी जेको आहे सो हुन ख़ते ते हुकूमत राइज कई आहे, जेका तक़रीबन 100 साल खनि अंग्रेज़नि जी हुकूमत रही। 1843 खां वठी 1947 ताईं जे इन अरसे में या लॻभॻि 1947 में वञी पाकिस्तान त ठहियो, बहरहाल 100 साल इहो अंग्रेज़नि जो दौरु। हा, पर इन शइ खे जॾहिं असां ॾिसूं था त जेको अंग्रेज़नि जो दौरु रहियो आहे सिंध ते, उहो हिकिड़ो बहितरीनु दौरु रहियो आहे, छो जो अंग्रेज़नि असांजे सिंध में वसीला ॾिना आहिनि, असांखे नहरी सिस्टम ॾिनो आहे, असांखे रेलवे जो सिस्टम ॾिनो आहे अंग्रेज़नि, असांजे लाइ स्कूल ठाहिराया आहिनि, कॉलेजूं ठाहिरायूं आहिनि ऐं तालीम ॾियारण जो जेको आहे सो शौक़ु असां में अंग्रेज़नि विधो। छो जो हिन खां पहिरीं जेके बि क़ौमूं सिंध ते हाकिम थी रहियूं आहिनि 7-8 हिजरीअ खां अॻु में त तारीख़ असांखे मिले ई नथी सही तरीक़े सां। बहरहाल पोइ जो जेको दौरु आउं तव्हांखे ॿुधायो आहे, इन में बि जेके हाकिम हुकूमत कंदा रहिया आहिनि त उहो अॼोके दौर सां उन्हनि जी जेको आहे मुशाबत करे सघिजे थी। त उते बि जेके ताक़तवर हुया उन्हनि जे औलाद खे ई सहूलतूं मुयसर हुयूं, जेके एजुकेशन पढ़ाई वग़ैरह या तालीमी सहूलत, सिहत जूं सहूलतूं या इहे शयूं बि सिर्फ़ु उन्हनि खे ई मुयसर हुयूं, बाक़ी आम माण्हू त जानवरनि वांगुरु ई रहियो आहे उन टाइम ते बि। ऐं जेके वॾा वॾा किला तव्हां तारीख़ी ॾिसो था, इहे ठाहिण मंझि बि इहे आम इंसान जो ई हथु रहियो आहे, जिन हथनि सां करे ठाहिया आहिनि ऐं तामीर कया आहिनि ऐं क़ैदी थी उन्हनि वटि जेको आहे सो कमु कयो आहे। बहरहाल तव्हां सिंध ते 100 साल हुकूमत अंग्रेज़नि जी रही आहे ऐं मां इहो ई चवंदुसि त असांजे सिंध जो बहितरीनु दौरु उहो ई रहियो आहे, छो जो ग़ुलाम त असां सॼी उमिरि खां रहिया आहियूं। इहो न आहे त असां सिर्फ़ु अंग्रेज़नि जा ई ग़ुलाम रहिया आहियूं, असां ग़ुलाम सॼी उमिरि खां ई सिंधी ग़ुलाम ई रही आहे क़ौम। पर अंग्रेज़नि कम से कम इहो कयो आहे त असांखे तालीम ॾिनी आहे, असांखे शऊर ॾिनो आहे, असांखे बुनियादी जेके असांजूं सहूलतूं हुयूं उहे ॾिनियूं आहिनि, जंहिंमें रेलवे अचे थो, जंहिंमें नहरी सिस्टम अचे थो असांजो सिंध जो,
ऐं असांजी ज़मीनूं ज़रख़ेज़ थियूं त इहे अंग्रेज़नि जो दौरु ई हुयो। हाणे अचूं था ॿिए टॉपिक ते, सिंध। अच्छा, सिंध जेका हुई सो उन जो जेको अॻु में असां वटि एराज़ी अचे थी सिंध जी, सो इहा मौजूदा सिंध न आहे। सिंध जी जेका हद हुई सो उहा तमामु वॾी हुई। ऐं सिंध खे जॾहिं असां ॾिसूं था त पंजाब वारी साइड ते हलिया वञो तव्हां, मुल्तान ताईं, बहावलपुर ताईं, हेॾे बलोचिस्तान में मुकरान वारो इलाइक़ो थी वियो, इहो हेॾा अरबी समुंड थी वियो, पर ते इंडिया जो जेका हद अचे थी इंडिया में, और जेका रेगिस्तानी पट्टी अचे थी जैसलमेर वारी, इहो सॼो सिंध ई हो उन टाइम ते। पोइ जंहिं वक़्तु अंग्रेज़नि जी हुकूमत ख़तमु थी ऐं पाकिस्तान जो वजूद थियो, पाकिस्तान वजूद में आयो, त उन वक़्तु हिननि इन शइ खे ख़तमु करे ऐं सिंध खे हिकिड़े सूबे जी हैसियत ॾिनी। सो इहो मिड़ई निचोड़ इहो ई रहियो आहे सिंध जो। अच्छा, इन खां पोइ हाणे असां अचूं था राजा ॾाहिर वारे टॉपिक ते। त राजा ॾाहिर कहिड़ो? राजा ॾाहिर हिकु ब्राह्मण हुयो ऐं हिंदू हुयो, जेको सिंध ते हुकूमत कई। पोइ ख़ैर ख़्वाह हो सिंध जो सिंधियुनि जो या न हुयो, उहा हिकिड़ो अलॻि शइ आहे। पर असांजी भेट जेका कई वञे थी मोहम्मद बिन कासिम सां, त चवनि था त मोहम्मद बिन कासिम हिन मां सिंध खे आज़ादु कराइण आयो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि अचे थी तारीख़ में त मोहम्मद बिन कासिम जे अचण खां पहिरियां ई 14 दफ़ा अरबनि अॻु में बि हमला कया आहिनि सिंध ते, पर नाकाम विया आहिनि। त बार बार हमला करण जी वजह छा हुई? जेकॾहिं राजा ॾाहिर ज़ालिम हुयो ऐं उन मां निजात ॾियारण जे लाइ मोहम्मद बिन कासिम हमिलो कयो, त इहा त बाद जी ॻाल्हि आहे। पर इन राजा ॾाहिर वारे किसे खां पहिरियों 14 दफ़ा जेके हमला थिया हुआ, उन्हनि जी वजह छा हुई? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा इहा ई वजह हुई त हुनखे सिंध ते कब्ज़ो करिणो हुओ, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करिणो हुओ। इहो उहो ई दौरु आहे जॾहिं जेको ॾाढो सो गाबो वारो दौरु हूंदो हुओ ऐं रियासती निज़ाम हूंदो हुओ पूरे इलाइक़े में, जेको जिते ताक़तवर हूंदो हुओ उहो नंढियुनि रियासतुनि ते हमला करे उन्हनि खे पंहिंजे जेको आहे सो कब्ज़े में कंदो हुओ, पंहिंजे माताहत कंदो हुओ। अच्छा, राजा ॾाहिर जे लाइ इहा मशहूरु हूंदी आहे ॻाल्हि, असां वटि अक्सर दोस्त चवंदा आहिनि त हुन पंहिंजे भेण सां निकाह कयो, हालांकि अहिड़ी का हक़ीक़त आहे कोन। राजा ॾाहिर पंहिंजे भेण सां निकाह कयो, शादी कई हुई ऐं उन ख़त लिखियो मोहम्मद बिन कासिम खे ऐं उनखे बचाइण जे लाइ सिंध पहुतो हो। सो अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। तारीख़ में जेको अचे थो त को श्रीलंका खां को हाजिन जो जहाज़ हो, उहो वञे पियो सऊदी अरब, श्रीलंका खां अचे पियो ऐं सऊदी अरब वञे पियो हज जे लाइ। त हज जे लाइ वञे पियो, इहो इन ई पंहिंजे तारीख़ी किताबनि में लिखनि था त हज जे लाइ वञे पियो ऐं उनखे सिंध में मौजूदु को जेके साहिली सामूंडी जेके फोरू हूंदा आहिनि, उन्हनि जेको आहे सो फुर कयो ऐं माण्हुनि खे पंहिंजे कब्ज़े में आंदो। ऐं उन में का औरत हुई, अरबी माई हुई का, जंहिंखे बि जेको आहे सो क़ैद कयो वियो ऐं उन सां गॾु ॿिया बि माण्हू क़ैद थिया, त उनखे क़ैद कयो वियो ऐं उन्हनि खे छॾाइण जे लाइ मोहम्मद बिन कासिम सिंध ते का कई, इहा बि रिवायत अचे थी। अच्छा, वरी इहे ई दोस्त लिखनि था त सिंध में इस्लाम मोहम्मद बिन कासिम आंदो, इन खां पहिरीं सिंध में इस्लाम कोन हो। जेकॾहिं सिंध में इस्लाम न पहुतो आहे त पोइ श्रीलंका में इस्लाम किथां पहुतो, जो वरी श्रीलंका जा मुस्लमान हज करण वञनि पिया सऊदी अरब। जेकॾहिं इस्लाम फैलियो आहे त तबक़ाती हिसाब सां ईंदो रहियो आहे, आहिस्ता 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 सरहदूं दूर कंदो आयो आहे न। त जॾहिं सिंध ताईं अञा इस्लाम पहुतो ई न आहे, सिंध में मोहम्मद बिन कासिम इस्लाम आंदो, त श्रीलंका में मुस्लमान किथां आया? तव्हां इहा ॻाल्हि कयो था त श्रीलंका मां हाजिन जो जहाज़ अचे पियो हज करणु, उन्हनि खे सिंध जे लुटेरनि लुटियो आहे। असां तस्लीम था कयूं, पर
पोइ इन शइ जी तव्हां वज़ाहत ॾियो न, पोइ तव्हां इहा शइ तस्लीम कयो त सिंध में इस्लाम जेको आहे सो मोहम्मद बिन कासिम न आंदो आहे, उन खां अॻु में सिंध में मौजूदु हुयो। छो जो जेकॾहिं सिंध में इस्लाम न आहे आयो त श्रीलंका में किताब इस्लाम आयो आहे। सो इहा बि पंहिंजी जॻह ते हिकिड़ो सवालिया निशान आहे। इन खे दोस्त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन शइ खां मुतफ़िक़ हूंदा ऐं मुंहिंजी ॻाल्हि ते इतफ़ाक़ कंदा। पोइ मोहम्मद बिन उन टाइम ते जेको आहे सो दमिश्क में जेको हुयो उमी ख़लीफ़ो हुयो हजाज बिन यूसुफ, उन पोइ ख़त लिखियो आहे राजा ॾाहिर खे त हीअ जेके आहिनि फौरन खां जहाज़ आज़ादु करा ऐं कैदियुनि खे आज़ादु करा। त राजा ॾाहिर उनखे जवाबु ॾिनो आहे त न तव्हांखे जेको आहे सो इन शइ में विच में नथो पवणु चाहियां, छो जो मुंहिंजो को वास्तो न आहे इन फौरन सां। हू तमामु जेको आहे सो ॾाढा माण्हू आहिनि ऐं ताक़तवर आहिनि। ऐं पोइ इन जे कावड़ में हजाज बिन यूसुफ मोहम्मद बिन कासिम खे सिंध ते काह करण जे लाइ चयो आहे। हाणे इहे सभु ॾंद कथाऊं आहिनि त जेकॾहिं इहे ॻाल्हियूं इहे जीअं कंहिं ज़माने में ॾींदा आहिनि, कंहिं पीरनि जूं जेके ॾींदा आहिनि, जेके मौजज़ाती कहाणियूं बयानु कंदा आहिनि या बादशाही किसा हूंदा, इहे हथ टोकियूं ॻाल्हियूं आहिनि सॼियूं। अहिड़ो उन्हनि जो तारीख़ सां को वास्तो कोन्हे, को अहिड़ी का बि शइ कोन्हे का। अच्छा, त हाणे असां अचूं था इन मेन शइ ते त सिंध ते सॼी उमिरि धारिया क़ाबिज़ रहिया, धारियनि जूं हुकूमतूं रहियूं, त पोइ सिर्फ़ु राजा ॾाहिर ते ई एतिराज़ु छो आहे? छो जो मक़सदु आहे उमी ख़लीफ़ो हजाज बिन यूसुफ ऐं उन जे सिपाह सालार मोहम्मद बिन कासिम, इन्हनि खे हीरो करे पेश करिणो आहे, त उन जे लाइ राजा ॾाहिर खे गिल्टी करिणो थो पवे। बाक़ी सिंध जी तमामु वॾी तारीख़ आहे, इन में को शक न आहे। सिंध तमामु क़दीमी आहे, इन में को शक न आहे। पर इन में बि को शक न आहे त सिंधियुनि खे ऐं सिंध खे कॾहिं बि पंहिंजा हक़ न मिलिया आहिनि ऐं न ई मिलंदा। सो इहे कुझु हक़ीक़तूं जिन खे दोस्तनि जे अॻियां रखियोसीं। बाक़ी हाणे संगत पाण फ़ैसिलो करे त छा सही आहे, छा ग़लति आहे, राजा ॾाहिर सही हो या मोहम्मद बिन कासिम जी काह जेका ई सो जाइज़ हुई ऐं असांजे मुस्लमाननि जे ऐं सिंधियुनि जे हक़नि जे लाइ हुई, या महज़ हिकिड़ो ड्रामो हो जंहिंजे पोयां सिंध ते मुसलत थियण ऐं सिंध जा जेके आहिनि ज़ख़ीरा आहिनि उन्हनि ते क़ाबिज़ थियणु ऐं लुटमार करणु हुयो। आउं त ईअं ई थो सम्झां, बाक़ी हाणे दोस्त पंहिंजी राय ॾियनि।